सभिनि हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी जो पंहिंजे क़ीमती टाइम मां कुझु घड़ियूं कढी ऐं अदा अब्दुल रज़ाक जे सॾ ते सॾु मिलायो। अॼु जी जेका गैदरिंग हुई उहा उनजो जेको मोर आहे महफ़िल जो उहो आहे साईं रईस मुश्ताक अहमद कीरियो साहिबु। हुनजे ओनर में इहा महफ़िल सजाई वई हुई ऐं हाणे आऊं गुज़ारिश कंदो लखा ॾिनो सतो के त साईं रईस मुश्ताक अहमद कीरियो साहिब खे सिंधी कल्चर पंहिंजी लुंगीअ जो तोहफ़ो पेश करे। लुंगी जो ताड़ियुनि में कंजूसी न कयो। अब्दुल रज़ाक कीरियो खे गुज़ारिश आहे त रईस मुश्ताक अहमद कीरियो साहिब जे फर्ज़ंद खे जेको आहे सो लुंगी जो तोहफ़ो साईं रज़ाक साहब। साईं सैयद गुलज़ार अली शाह साहब की गुज़ारिश है त असांजो दोस्त गिलगित खां डॉक्टर इकराम गिलगिती साहब उनके लुंगी जो तोहफ़ो पेश करे। बा मोहम्मद अली निज़ामानी साहब की गुज़ारिश है त एजाज गिलगिती साहब के लुंगी जो तोहफ़ो पेश करे। एजाज गिलगिती साथी उते वेठा साईं कासिम निज़ामानी साहब की गुज़ारिश है त कुंदल खान लाशारी के जो है लुंगी जो तोहफ़ो पेश करे। पुनल साहब मुबारक जन प्रोवोस्ट थियो आहे उनखे 2 महीना थिया आहिनि महीनो थियो आहे। वाह वाह कसम वाह इहा तुंहिंजो कुर्ब शो ॾिसण में अचे पियो। साईं जुल्फकार लिगारी साहब की गुज़ारिश है त डॉक्टर सूचो के जो है सो लुंगी जो तोहफ़ो पेश करे। अच्छा डॉक्टर जुल्फकार सूचो मत YouTube चैनल जी सर इस तरफ भी इधर भी डॉक्टर सूचो के गुज़ारिश है त साईं जुल्फकार के जो है सो लुंगी जो तोहफ़ो पेश करे। साईं मोहम्मद अली की गुज़ारिश है कि डॉक्टर यूनुस लिगारी के जो है सो मोहम्मद अली मेमन साहब उधर पारा चलो साईं मेमन साहब आई सही सही जोड़ी सलामत हो जाए। साईं शिराज साहब की गुज़ारिश है त डॉक्टर सैफुल्ला साहब के लुंगी तो पेश करे। डॉक्टर खालिद लाशारी साहब बा सैफुल्ला के लुंगी तो तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी। अॼु जी कचहरी खे ॾिसी करे असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त रेडियो ते प्रोग्राम ईंदो हिकिड़ो फतेह खान जी कचहरी साईं सालिम मोहम्मद शाह जी जेका कचहरी उन में पोइ पंहिंजे हिसाब सां जेको वॉइस हूंदो हो न साईं सालिम मोहम्मद शाह जो ॾुचाईअ खे जंहिं तरीक़े सां जंहिं अंदाज़ में सालिम मोहम्मद शाह पढ़ियो अॼु ताईं ओड़ो वॉइस ओवर आर्टिस्ट वरी सिंध में न आहे को मन ॾिसण में कोन थो अचे। छाकाणि हुनजी वोकल जेका क्वालिटी हुई न ओड़ी कोन्हे का सिंध जे जेके बि हींअर ताईं आर्टिस्ट रहिया आहिनि जेके बेटैया पारकू रहिया आहिनि हेड़े गुट बूसट वारे माहौल में जिते भाव सां कोन थो ॻाल्हाए ऐं हेड़ो मेलो मचाइण मां तव्हां सभिनी साथियुनि खे गुज़ारिश कंदुसि त अब्दुल रज़ाक जे लाइ क्लिपिंग ओपन फोरम आहे। को बि साथी जेकॾहिं को कमेंट ॾियणु चाहे त अचे ऐं पंहिंजो कमेंट ॾे। डॉक्टर यूनुस लगारी साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुअं त मौक़ो मिलंदो बि आहे माण्हू चवंदा बि आहिनि पर माण्हू चवंदा त न यार साइड खां भला आहियूं न ॻाल्हाइणु घुरिजे पर जॾहिं फस्ट टाइम माना दिलि चवे थी त ॻाल्हाइजे। लतीफ़ सरकार चयो आहे कमल पाणू पाताल में भौर भरियो आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हि राज़िकां दी रास ते इश्क खे शाबास जंहिं मोहबती में विया। अॼो कान मोहबती मेड़ में जेको साईं अब्दुल रज़ाक कीरियो साहब जो जेको तालुक़ आहे साईं रईस मुश्ताक कीरियो साहब जे मान में जेको इहे it was really surprising
जीअं साईं अॻे ॿुधायो त ॻोठनि जूं कचहरियूं थींदियूं हुयूं, हिक ॿिए सां हाल अहवाल थींदा हुआ, गॾिजंदा हुआसीं ऐं हिकिड़ियूं मुहबतूं हूंदियूं। शहर जे हिन मसरूफ़ियतनि जे करे असांजा दोस्त को 12 बजे फारिग थींदो आहे, कंहिंखे खीर वठिणो हूंदो आहे, कंहिंखे घरां इजाज़त न मिलंदी आहे। लेकिन अॼु पहिरियों चकर इहो थियो आहे जो साईं मोहम्मद अली साहिब जो मैसेज आयो 7 बजे गॾु थियणो आहे साईं, ईअं न त असांजा दोस्त मूंखे यादि कोन्हे को त अव्हांखे बि सॼी ख़बर आहे। सो इहो आई डोंट नो अॼु कहिड़ी करामत हुई, शायदि उहा अव्हांजी मोहबत हुई ऐं सभिनी अच्छा पर असांखे सो इहा अव्हांजी मोहबत हुई। सो इहो जस आहे तव्हांखे ऐं रियली इट वॉज सरप्राइज़िंग फॉर मी। हे तमामु हिकिड़ी वॾी गैदरिंग थी, असां त नॉर्मल सम्झोसीं पए, लेकिन दोस्तनि जी उन जे लाइ असां तव्हांखे जस ॾींदासीं ऐं साईं खे चवंदासीं त साईं जे लाइ बि इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे। मां असांजा सभई दोस्त गॾिया आहिनि ऐं असांजे लाइ बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे त असां अव्हां जहिड़ा दोस्त आहिनि, सभई मोहबती माण्हू आहिनि जेके गॾिजी माण्हू हिक ॿिए सां वेही हिक ॿिए सां हाल अहवाल कटे थो ऐं हिक ॿिए सां कचहरी करे थो। लखों वधो थैंक यू। जिते मोहबत जी ॻाल्हि करे थो या सिंध जे पेचरनि खे पंधनि खे जिते भिटाई पंहिंजे बेतन में चयो आहे, हिकिड़ो पासो भिटाई जो इहो बि आहे त जुस्तजू या महिनत जे हवाले सां जेको आहे न उन जो बि पंध जेको आहे सो भिटाई पाण खे ॾसियो आहे। भिटाई चए थो सुतलनि नाहे संग, वेठलनि नाहे वराइको। संग पाण चवंदा आहियूं मिटी माइटी खे फलाणे हंधि असां संग वरितो आहे, संगावती रिश्तो आहे हिन सां। सुतलनि नाहे संग, भिटाई चए थो जेके सॼो ॾींहुं लाशऊरीअ जी निंड में सुतल आहिनि उन्हनि सां का मिटी माइटी का संगावती न रखो। भला जेके वेठा आहिनि वेठलनि नाहे वराइको, जेके सॼो ॾींहुं थलियूं ॻाल्हियूं था कनि उन्हनि सां बि वेहो न, उन्हनि सां बि कचहरी न कयो। उहो को ॿियो फार्म लोचींदड़ लहन जी जेके मैदान अमल आहिनि, मैदान अमल आहिनि, जीअं भाउ रज़ाक आहे लखा ॾिनो सहितो आहे, हीअ मैदान अमल आहिनि, सदाई अमल में आहिनि, सदाई जुस्तजूअ में आहिनि। भिटाई हिननि ॿिनि किरदारनि जे लाइ फरमाए थो सुतलनि नाहे संग, वेठलनि नाहे वराइको। उहो को ॿियो फार्म लोचींदड़ लहन जे जेतिरो जुस्तजू कंदो, जेतिरो महिनत कंदो, ओतिरो ई तव्हांखे हुनजो फल मिलंदो। बुनियादी तरह सां सिंध में हिन वक़्तु असांजे नौजवान खे, असां सभिनी खे इन शइ ते तवजो तलबी हुजणु घुरिजे त सिर्फ़ु रूटीन लाइफ खां पाण रुॻे गुज़ारे ऐं घर भेड़ा न थियूं, पर अञा बि महिनत कयूं त जीअं असां जग में सुठो नालो सुठो मुक़ाम हासिलु कयूं। त आउं आख़िर में अदा रज़ाक जे लाइ, अदा रज़ाक जी फैमिली जे लाइ दुआगू आहियां। अल्लाह ताला हुनखे शाद आबाद रखे, सदाई अहिड़ियूं महफ़िलूं कंदा रहनि ऐं अल्लाह ताला सदन खे सॼी फैमिलीअ खे ख़ुशि रखे, आबाद रखे। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं बा मुश्ताक तव्हांजी वॾी महिरबानी, छो जो महिरबानी उन जे करे पंहिंजे पाण में आहियूं, पंहिंजो त रिश्तो पुराणो आहे ऐं इलाही सालनि जो आहे ऐं हला कंदो त इहो हलंदो ई रहंदो, मोहबतूं हलंदियूं रहंदियूं। पर कंहिंजे माण्हू जे करे वरी अहिड़ा सुठा जेके आहिनि, हाणे मास्तर मास्तर चऊं पिया था, उहो हिकिड़ो मज़ाक अलॻि आहे, पर सभु असांजा उस्ताद अॼु हिन महफ़िल में मेजॉरिटी आहे, असांजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं हिननि उस्ताद जे करे असां अॻियां आया आहियूं। जीअं साईं जेका लतीफ़ साईं जी ॻाल्हि कई त इहा बि हिन उस्तादनि जी महिरबानी अथई। हिननि उस्तादनि असांखे शौर ॾिनो, हिननि टीचरनि असांखे उहो शयूं कुझु उन्हनि खां सिखियोसीं त दुनिया में कीअं वधिबो आहे, दुनिया में कीअं अॻियां हलिबो आहे। त इहे शयूं बिल्कुलु असां ख़ुशनसीब आहियूं बा मुश्ताक जे करे। तव्हां सभु उस्ताद असांजे महफ़िल में टाइम कढी आया आहियो, तव्हां सभिनी उस्तादनि जी महिरबानियूं। बाक़ी दोस्त जेके बि आहिनि जिन जिन शोबनि सां तालुक़ु रखंदा उन सभिनी जी महिरबानियूं। हिकिड़ी तव्हां जेका ॻाल्हि कई बिज़नेस जे हवाले सां, असां यकीनन जस्तजू कयूं पिया था ऐं कई बि आहे। असां पहिरीं जेको असांखे ऑर्डर मिलियो हो साईं को 1.5 लख जो अलाए घणो हुयो ऐं अलाए शुक्र आहे हींअर असां मथे आहियूं। त उहा जस्तजू जेके चऊं तव्हां ॾिसो न, मिसाल साईं ड्यूटी कई, सुबुह जो वियो 1 क्लास वठी आयो, साईं वियो सुम्ही रहियो, ॿिए ॾींहुं क्लास वियो ई कोन, ठीकु आहे साईं। पर सैलरी साईं बि साॻी खई, साईं बि साॻी खई। साईं मोहम्मद अली साहिबु निज़ाम साहिबु वियो सॼो ॾींहुं पढ़ाई, शाम जो मोटी आयो, तनख़्वाह साॻी खई, सैलरी साॻी आहे। पर बिज़नेस इहो अहिड़ी शइ अथव
जेतिरी तव्हां टाइम वेस्ट कंदो, जेतिरो तव्हां टाइम ॾींदो, ओतिरी तव्हांजी इनकम वधंदी। त इन जे करे सभिनी दोस्तनि खे जेकॾहिं का आहे त कारोबार न अचो, कारोबार बहितरीनु शइ अथव। रुगो ही कचहरियूं हलनि थियूं त यकीन हलनि थियूं, पर जॾहिं माण्हू कारोबार में अचे थो न त तव्हांजे करे घणनि माण्हुनि खे रोज़गार मिले थो। अॼु असां हिते वेठा आहियूं, यकीन कयो साईं, असांजे करे तमामु घणी मक़सदु, असां घणो का दावा कोन था कयूं, पर ज़रूरु 15, 20, 30, 40 माण्हू असांजे करे रोज़गार खे लॻाए पिया आहिनि। ठीकु आहे साईं। किथे असांजो राज़ो कमु करे पियो थो, किथे असांजो जेको आहे रक्शे वारो वञे थो, असांजो सामान करे अनलोडिंग लोडिंग करे थो। मक़सदु मुख़्तलिफ़ असांजी थोरी जिस्तु असां यकीन कॾहिं कॾहिं ईंदो आहे त का शइ मिलंदी आहे, असांखे उन प्रॉफिट असांखे नज़र न ईंदो आहे, पर रज़ाक साहिब खे असां सलाह कंदो, यार रज़ाक साहिब पाण इहा शइ खणूं था, इन ई शइ जे करे हिननि माण्हू 4 माण्हुनि जो रोज़गार थी पवंदो। त इहा शइ जेका आहे इहा बिज़नेस में अथव। तव्हां टीचर आहियो न साईं, या साईं ॿिया जेके या साईं गुलज़ार साहिब साईं वेठो या असां सभिनी कंहिं मुख़्तलिफ़ शोबनि में आहियूं, पर उहा शइ असां ॿिए खे फ़ाइदो कोन पियो मिले। ठीकु आहे, तव्हां हिकिड़ो उस्ताद शो ॾे पियो, उहा अलॻि शइ थी आहे, पर रोज़गार ॿी शइ अथव। उहो रोज़गार तॾहिं थींदो जॾहिं तव्हां बिज़नेस में ईंदो। त इन करे सभिनी खे दोस्तनि खे गुज़ारिश आहे, हिकिड़ो ज़हन ठाहियो का ही तव्हां इहो हिकिड़ो ज़हन में कढी छॾियो त असां वटि करोड़ो रुपया अचनि त पोइ असां बिज़नेस शुरू कयूं। साईं ॿियनि जे पैसनि ते बिज़नेस थिए थो। असां छा 1.5 लख रुपया शुरू कईसीं, 2-4 लख रुपया असां वटि हुया, रज़ाक साहिब सां गॾु सिस्टम शुरू कयो। अॼु अलाए शुक्र असां मिलियन में कमु कयूं था। ठीकु आहे साईं, महिनत आहे, बिल्कुलु टाइम आहे, पर जॾहिं तव्हां में सचाई हूंदी, लगन हूंदो, असांखे कुझु करिणो आहे त असां ॾिसो न हिकिड़ी कंपनी ठाहीसीं, असां ॿी कंपनी ठाही आहे, हाणे वरी असां हिकिड़ी आइडियाज़ अचनि था जॾहिं तव्हां बिज़नेस कंदो त इन जे करे सभिनी तव्हां भाउ आहियो, पाण हिकिड़ी फैमिली आहियूं, त इन करे हिकिड़ो सुठी शइ असांजी जेका ॻाल्हि कई त माना उन्हनि वटि वेहबो, उन्हनि वांदा जेके वेठा आहिनि साईं, उन्हनि खां कॾहिं कॾहिं सुठा आइडिया मिली था वञनि, पर असांखे जुस्तजू करणु खपे। छो जो ही लाइफ आहे, हींअर एज आहे, असां त वॾा थी विया आहियूं, तव्हां नौजवान आहियो, नौजवाननि खे हींअर वक़्तु सही यूज़ करणु खपे। वरी बि साईं अब्दुल रज़ाक कीरत साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सभिनी दोस्तनि खे इकठो कयो, सभिनी गॾु कयो, अहिड़ी महफ़िलूं मचायूं। भाई हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु अची वई आहे त जेका भाॼी में आलू कोन हुयो। सर अस्सलाम वालेकुम। सर नालो त ॿुधायो भला। साईं मुंहिंजो नालो मुश्ताक अहमद आहे, पाण कीरियो आहियां, सकण जे भर में ॻोठा मस्जिद कीरे में वेठो आहियां। अच्छा भला ये दोस्तनि सां अधु कलाक ॿ गॾु आहियूं, को मज़ो आयो न? इहो कचहरियूं असांजो जेको ॻोठनि में जेका थींदियूं हाणे शहरनि में नथियूं थियनि, इनजा छा राज़ आहे भला? साईं हाणे असुल ॻाल्हि जो मक़सदु आहे, हींअर माण्हू थोरो मखसूस थी वियो आहे, मजबूरी थी वई आहे, न त अॻे त जेको आहे सो बराड़ी में तमामु कचहरियूं अॼु ताईं बि आहिनि ऐं हलंदड़ आहिनि, हलनि पियूं, बाहिनि जा मच या कचहरियुनि जा थियनि था, उहो मज़ा अचनि था। मसइलो त मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू गॾु थी विया, पोइ मज़ो अचे थो, ॾाढो सुठो अचे मज़ो। ऐं हाणे हींअर त जेको आहे सो शहरी निज़ाम आहे, सभु को मसरूफ़ लॻो पियो आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, पर जेको हींअर हिन वक़्तु जेको कुझु ही दोस्त गॾु थिया आहिनि पंहिंजे भाउ वटि, इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं कचहरियूं हुजनि, इन में लर्निंग थिए थी। हा, कचहरियूं हुजनि सुठी ॻाल्हि आहे, ऐं अलाह साईं ख़ैरु करे इन में जेको आहे सो हिक ॿिए जो हाल अहवाल खां वाक़ुफ़ थिए थो, ऐं कुझु सिखे थो, कुझु सिखाराए थो, सो ॿई ॻाल्हियूं थियनि थियूं, हिन में ॾाढी वॾी थियूं ॻाल्हियूं थियनि। अच्छा ॿुधण में इहो आहे, मूंखे बि मां यूट्यूब हलायां पियो, हिते शहर में जेको न माण्हू आहिनि उहे पंहिंजे माइक डिॼंदा आहिनि करे कचहरियूं में अचनि ई कोन था। ईअं आहे, लॻे थो तव्हांखे? इहा ॻाल्हि कान्हे का, ही सभु नौजवान ही बहितरीनु माण्हू आहिनि, ही आऊं नथो चाहियां त कोई डिॼंदा हुजनि। न न हिते कचहरियूं थियनि कोन। अॼु जाम गलियुनि में वेंदासीं न, ऐं इहे 5 साल अॻे मां ॾिसंदो त गलियुनि में जाम कचहरियूं थींदियूं। साईं त सची अच्छा साईं चयो तव्हांखे सची लॻे थी छा? आहे छा? साईं हाणे मजबूरी आहे, छा कजे भला। अच्छा तव्हां हिते बेस नथा कयो न, मजबूरी आहे, छा कजे। सर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। विक्रम, ये आप हमारे ग्रुप में इन हो गए और मजा आ रहा है, लोग अच्छे हैं, भले सिंध के लोग अच्छे, मेहमान नवाज है। मजा क्यों नहीं आएगा सर, सुबह नाश्ते से लेके रात के तक खाने तक, मतलब फ्री में खाना मिलता है, मजा तो आएगा। अच्छा, बहुत मजा आता है सर, फ्रेंडली एनवायरनमेंट है।
फ्रेंडली इन्वायरमेंट है सर। कभी उस्ताद और शागिर्द के दरमियान एक होती है ना, हाँ। वो बिल्कुल नहीं है। मैं कभी भी हेजिटेशन नहीं होती है, तो सब इज्जत करते हैं। तो बस मैं बहुत ज़्यादा जो है ना महसूस हो रहा होता हूँ। अच्छा, जी जी। लोग सारे अच्छे हैं। हाँ बिल्कुल। अच्छा, वो डॉक्टर जुल्फकार के बारे में कुछ बताया मिला? जुल्फिकार साहब तो हमारे लीडर हैं ना सर। अच्छा, लीडर है। हाँ वे लीडर हैं, गुरु हैं। अच्छा, गुरु है। बिल्कुल। किस चीज के गुरु हैं ये? उसमें सबको पता आता है। नहीं, वो हर फन मौला है। हर फन जुल्फिकार मौला। साहब जो है ना वो बड़ी इंटेलेक्चुअल पर्सनालिटी है, तो स्टीम प्रोफेसर है। हाँ, अच्छा, इलियट बल्कि एकेडमियन है एकेडमी है। जुल्फिकार साहब ना, और हर सब्जेक्ट के अंदर जो है ना वो गिरफ्त होती है। तो ये जो है ना वो मल्टी डायमेंशनल हमारे जुल्फिकार साहब के व्यूज़ होते हैं। बहुत कुछ सीखा जा सकता है। बहुत सिखा जाता है। हाँ, वाकई इमिनेंट प्रोफेसर है, हम मानते हैं। अच्छा, ये मुझे बताओ कितने लोगों ने सलाह जीत मांगी है? सलाजीत तो बस आपने एक दफा मांगी थी, बाकी किसी ने नहीं मांगी। आपको मैं 3-4 दफा दे चुका हूँ सर। अच्छा, मुझे तो दे चुका। अच्छा, और यहाँ पे जब गिलगित का नाम आता है ना, सलाह जीत का आ जाती है। ये है कितने लोगों ने मांगा है मेरे अलावा? नहीं, आपने भी वैसे मजाक में कह रहा हूँ, आपने कभी इस चीज का जिक्र नहीं किया। तो बस तो लोग मांगते हैं। हाँ मांगते हैं। हाँ। नहीं मांगते तो नहीं है, सलाजीत के बारे में पूछते हैं। पूछते हैं लोग ना, उससे क्या मेडिसिन है या क्या उसका? में ना, हाँ, पहले एक कोई जमाने स्ट्रेटजी वगैरह है तो हमें बताओ यार। पहले एक ज़माने में सलाजीत के हवाले से ना सब लोग कहते थे कि यार हमें सलाजीत मिल। अच्छा। एक तब्दीली आई है यहाँ सोशल मीडिया की वजह से या उसकी वजह से ना, कि अभी पूछते हैं कि सबसे सलाजीत जो है ना यार ये खाने वाली चीज़ है, उसकी कोई ड्रॉ है, कोई इफेक्ट्स तो नहीं है, ये ज़्यादा पूछते हैं ये खाने के बाद। तो ये एक तरह से ना नॉलेज जो गैप था पहले ना, हाँ। तो हर जो पत्थर हजम लकड़ हजम होते थे अब वो नहीं है। अब लोग जो ना वो सेंसिटाइज हो गए हैं। ठीक है, पूछते हैं कि यार ये खाने वाली चीज़ है और ये किसके लिए ठीक है, किसके मौजू लिए? किसके लिए। हाँ। अच्छा, वो किसके लिए, वो मैं डॉक्टर खालिद से पूछ लूंगा। दावत थी मोहम्मद अली साहब कहीं दावत आए? आया
साईं जी महिरबानी आया असांखे ॾाढी ख़ुशी थी साईं रह साहिबु आयो सभु हूअं त असां तक़रीबन मिलंदा रहंदा आहियूं पर हिन वारे थोरो साईं जी करे बि यकदमि करे कॾहिं मोहम्मद कासिम निज़ामाणी कोन हूंदो आहे घर जे चकरनि में माईअ खां मोकल कोन मिलंदी अथसि पोइ उन जे करे कट थी वेंदो आहे कॾहिं सिजू आहे कट करे छॾींदा आहियो सो पर अॼु तव्हां मूंखे ज़ोरी कट कंदा आहियो, पर मूंखे हिकिड़ो ज़ोरी ॿियो अमरा असांजो अञा दोस्त कुटल आहे लाशा रफ़ीक हा, डॉक्टर रफ़ीक ॿियो चकर जेको आहे रफ़ीक साहब असांखे जेको आहे न करे वियो आहे प्रोग्राम में 2 दफ़ा हिकिड़ो दफ़ो असांखां तमामु घणो गोश्त वठराए करे असांखे छॾे वियो ॿियो चकर वरी अॼु बि सभिनी जी महिरबानी लख चोरा थैंक यू साईं।